अस्सलाम वालेकुम। मैं सिद्दीक मिठू बाब भाला। मौजू कहाणी जो नालो डप ऐं जुञ। डप जानी माली घाटो नुक़सान घाटो थियण, शराब भउ ख़ौफ़। जुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियण, ढ भलाई उम्मीद, जुञ सिरा। बार नंबर 97। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जिन बीमार थी पियो, चवनि था उनजो जिस्म संदसि जिस्म उन ॿार वांगुरु नरम ऐं नाज़ुक थी वियो। अलाह ख़ुदा कद्दूअ जो वणु फुटायो जो उन जे मथां साए फगन थी वियो। जॾहिं हज़रत यूनुस अलैहिस्सलाम सिहतमंद थियो, जॾहिं उन में ताक़त आई ऐं जिस्म मज़बूत थियो, त ख़ुदा हिकु कीड़ो पैदा कयो जंहिं कद्दूअ जे वण जी जड़ खां खाई छॾियो ऐं वणु ख़ुश्क थी वियो। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जिन ते ही अमर गिरां गुज़रियो ऐं रंजीदा थियो। ख़ुदा वही कई, ऐं हज़रत यूनुस ग़मगीन छो थो थिए? हज़रत यूनुस अलैहिस्सलाम अर्ज़ु कयो, ए मुंहिंजा पालण वारा, ही वणु मूंखे फ़ाइदो ॾींदो हुयो, उन ते तो हिकु कीड़े खे मुसलत करे छॾियो। जॾहिं इहो वणु ख़ुश्क थी वियो, फरमायो, ऐं हज़रत यूनुस, तूं हिन वण लाइ रंजीदा थी पियो आहीं, जंहिंखे तो न पोखियो आहे, न का महिनत कई आहे ऐं न तवजो ॾिनो आहे, त छो ख़ुश्क थियो? हालांकि तूं उन मां मुस्तफ़ीज़ बि थी चुको आहीं, लेकिन पर नए नवा जे लख खां वधीक माण्हुनि ते तोखे अफ़सोस कोन थियो ऐं चाहीं थो त उन्हनि ते अज़ाब नाज़ुल थिए, हालांकि उन्हनि ईमान बांधो ऐं गुनाहनि खां बि परहेज़ करणु लॻा। लिहाज़ा उन्हनि वटि वञु। इहो ॿुधी हज़रत यूनुस अलैहिस्सलाम संदसि क़ौम तरफ़ वापसि आयो। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम शहर में दाख़िल थियण सां शर्मायो। हिकु माल चारण वारे खे चई, शहर में वञी निदा कर त हज़रत यूनुस अलैहिस्सलाम आयो। उन माल चारण वारे चयो त तूं कूड़ थो ॻाल्हाईं, तूं कूड़ ॻाल्हाईंदो, शर्म कोन थो अचई? हज़रत यूनुस अलैहिस्सलाम त दरिया में ॿुॾी वियो, ख़तमु थी वियो। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जिन फरमायो, तुंहिंजे इन रिढ खां पुछ त आऊं हज़रत यूनुस आहियां। उनजी हिकु रिढ बक़ुदरत ख़ुदा ॻाल्हायो ऐं चयाईं, हीअ हज़रत यूनुस आहे। उन माल चारण वारे उन रिढ खे खयो ऐं शहर वारनि वटि डोड़ंदो आयो। जॾहिं माण्हुनि खे सॾु करे ॿुधायो त हज़रत यूनुस अलैहिस्सलाम आयो, उन्हनि माण्हुनि मज़ाक़ सम्झी उन माण्हूअ खे मारण लाइ दौड़िया। उन चयो त हीअ रिढ आहे जंहिं गवाही ॾिनी आहे। रिढ चयो त हा, हीउ चारण वारो सच चवे थो, हज़रत यूनुस आयो।